अस्सलाम वालेकुम दोस्तों, साथियों ऐं व्यूअर्स। अॼु हिकु नई तकरीर सां गॾु तव्हां सां हाज़िर आहियूं। तकरीर जो उनवान आहे सिंध जी सकाफ़त। दोस्तों, आउं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन बैत सां कंदुसि। आ देस जे लबनि ते तहज़ीब जो तरानो, अजरक कुलनि में ओढे रंगीन थियो ज़मानो, अजरक कुलनि में ओढे रंगीन थियो ज़मानो। दोस्तों ऐं साथियो, तहज़ीब ऐं तारीख़ जा पेरा क़ौमुनि जी क़ुवत, सघ, सुञाणप, हुनुर, हथियार, बहादुरी, बेबाकी, दिलेरी, दूरअंदेशी, अक़लमंदी, होशियारी, ॾात ऐं ॾाहप जा ॾसपता ॿुधाईंदा आहिनि। ॾात ऐं ॾाहप जा ॾसपता ॿुधाईंदा आहिनि। दोस्तों, जॾहिं माज़ी ॾांहुं मुड़ी था ॾिसूं ऐं गुज़िरियल जहान में जातियूं पायूं था त ख़बर पवे थी त हज़ारे साल पहिरीं बि सिंध जी सकाफ़त, तहज़ीब ऐं तमदुन जो कद काठ तमामु मथाऊं ऐं मयारी हो। तमामु मथाऊं ऐं मयारी हो। मौज़ूज़ व्यूअर्स, जॾहिं 5000 साल पुराणी दुनिया गारनि में रहंदी हुई, जॾहिं इंसान अलफ़ उघाड़ा घुमंदा हुआ, जॾहिं पर्दे ऐं परहेज़गारी जो रवाजु न हो, जॾहिं विशाल आलम में इजादात जो इल्मु ईजाद न थियो हो, जॾहिं शहर जोड़ण जो शऊर आम न थियो हो, जॾहिं लिखण पढ़ण जा पैमाना पैदा न थिया हुआ, तॾहिं मोहन जो दड़ो उन वक़्त जो लंदन, दुबई, वाशिंगटन ऐं न्यूयॉर्क हो। काल पुछो कंहिं रस्ते वेंदे, आख़िर कहिड़ो देस आहे मुंहिंजो, मूं त चयो मां सिंधी आहियां, सिंधड़ी जिंदड़ी देस आहे मुंहिंजो, हूअं त आदम ज़ादो आहियां, अजरक टोपी वेस आहे मुंहिंजो, अजरक टोपी वेस आहे मुंहिंजो। मौज़ूज़ दोस्तों, सिंध जी सकाफ़त ऐं बहिराण जी वादी जा मंज़र ॾाढा हसीन, दिलि छुअंदड़ ऐं दिलि फ़रेब आहिनि। सिंध जा हस, हार, नथूं, बूला, कंगण, कठमाल, वेस ऐं वॻा जॾहिं धरती जूं अज़ीम औरतूं पहिरनि थियूं त हूरूं बि हैरान बणिजो वञनि। तंहिं करे सिंध जे सरमोर शाइर सरवेज सिजावली सिंध जी हसीन औरतुनि ऐं बहादुर जोधनि ते लिखियो हो त सुरमा विझी ॾेई भणियूं, पाणी भरण लाइ पद मणियूं, गॾिजो हलनि 5-7 ॼणियूं, हेॾनि कंधनि सां कांबड़ियूं, किन खे नथूं किन मींढड़ा, सिर ते समूरनि सेनड़ा, से लाॾ मां लुॾंदियूं अचनि, लाॾलियूं महिराण जूं, जन्नतुल फिरदौस आहिनि, ॿई कंदियूं महिराण जूं। गभरू उभनि ॻाटनि सां जित, ॾोथी उभनि ॾाटनि सां जित, हुपिया घुमनि घोॿाटनि सां जित, ऐं घोट घोॿाटनि सां जित, ओढियो घुमनि से अजरकूं, टोपियुनि ते मोती ऐं टिकूं, छा बुत बदन जूं बीहकूं, था सूंहं जूं लाहिनि सिकूं, अहिड़ा बचा अॼु बि ॼणनि, अक्सर अमियूं महिराण जूं, जन्नतुल फिरदौस आहिनि, ॿई कंदियूं महिराण जूं। मौज़ूज़ दोस्तों, सिंध जी सकाफ़त तमामु जानदार ऐं शानदार आहे। कींझर, कारूंझर, कोहिस्तान, मकली, मोहन जो दड़ो, मंछर, सखर, बखर, उत्तर, लाड़, विचोलो, थर जहिड़ियूं हसीन वादियूं हिन धरती जी जन्नत आहिनि। तॾहिं ताजल बेवस पंहिंजे प्यार जो इज़हार कंदे सिंध जी सकाफ़त बाबति लिखियो त सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखां, हिकिड़ो कलम हिकिड़ो मां, कीअं पूरे पवां, तुंहिंजे माण्हुनि खे सीने में सांडियो वतां, तुंहिंजे लाणनि लयनि खे बि चंदन चवां, शाल तुंहिंजी कुख मां पियो हर ॼमां, तुंहिंजी ॿोली ऐं लोलीअ तां सदिके थियां, सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखां। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो, ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तकरीर सां गॾु, हिकु नवनि ख़्यालनि सां गॾु, हिकु नई सोच सां गॾु, हिकु नए सुबुह सां गॾु, हिकु नई शाम सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।